दोस्तों इन वक़्तु शाम जो पहर आहे ऐं कणक में बीठा आहियूं या बास फार्म ते लारेब जिन्स जेका लॻल आहे सो उन खे ॾिसूं पिया त हफ़्तो अॻु हीअ फिके कलर में हुई थोरी ऐं हिन जे भर में पोइते लॻल आहे E107 उहा वरी हुई जेका असां ब्लैक कलर में छो जो हुनजो त फिनामिना आहे हुनजो माना रंग ई जेको आहे त कारे रंग जो हूंदो आहे त हिकिड़ो त हीअ छिडरी पई छो जो हिन ॿिज ॾिनो आहे 65 किलो एकड़ खे माना थोरो ॿिज ॾिनो अथसि असांजे हिसाब सां हिते ॾिना आहियूं 2 मण त हीअ लारे में एतिरो मिलियो कोन पिए पोइ वरी हिनखे असां हिकिड़ो फार्मूलो ॾिनो वरी गुलाम सेन जे पोइ मुंहिंजो सुठो वारी आहे जेका बि नई शइ आणींदा आहियूं पोइ उहा काटन में हुजे या पंहिंजो कणक में त हिन वटि ई असां इहो रखंदा आहियूं ट्रायल तौर ते त हिन वक़्तु ही 5 एकड़ लारे जा लॻल आहिनि त गुलाम सेन तव्हांखे जेको फार्मूलो असां ॿुधायो त जंहिंमें चयोसीं त यूरिया जा 2 सेर हुजनि 250 ग्राम ज़िंक ऐं 250 ग्राम अमाइनो एसिड उन करण खे मुंहिंजे ख़्याल में हफ़्तो थियो आहे या घटि ॾींहं थिया आहिनि हा होॾां मूं कर ॻाल्हि 5 ॾींहं थिया आहिनि अच्छा उन ॾियण खां पोइ केॾो फ़र्क़ु थियो आहे हीअ केॾी ग्रीनरी में अची वई आहे ऐं हीअ ॾिसो दोस्तनि खे ॾेखारियो त माना मुंहिंजे हिसाब में त माना आउं ईअं खणी चवां त 100% रिज़ल्ट जंहिंखे चइजे ॾिसो हीअ छिडरी हुई उहा घाटी कीअं थी वई आहे ख़बर कोन थी पए त हिते वाक़ई के बूढ़ा छिडरा हा या कोन हा पंहिंजो जेतिरी छिडराई बि लॻी पए हींअर त ॾिसो त ओतिरी छिडराई कोन पई लॻे छो त हीअ बूढ़ो हणी ऐं गॾाए वई आहे सॼो सिस्टम हिकिड़ो त हिन वैरायटी में टिलर कैपेसिटी बि घणी आहे पर हीअ जेको रंग बि सॼो ॾिसो कारो थी वियो आहे माना बाक़ाइदे ब्लैक शिप थी विया आहे माना इन फुआरे ॾियण सां मुंहिंजे ख़्याल में त ज़बरदस्त फ़र्क़ु पियो आहे तव्हां छा था सम्झो ऐं बि साईं मुतमैन आहे बिल्कुलु VIP रिज़ल्ट आयो आहे पंहिंजो अच्छा इहा प्रैक्टिस जेका आहे इहा अञा 2 दफ़ा थींदी यानी टोटल 3 प्रैक्टिसूं पाण त यानी सेकंड जेका आहे हिनखे वरी जीअं पेर सऊ थींदी तव्हां भराई आहे काल 3 ॾींहं तव्हां हिनखे भाण बि कोन ॾिनो आहे ऐं हुनजे बावजूद बि केॾो यानी 2 किलो यूरिया जो असर हिकु बोरी बराबरि बि थियो आहे जेकॾहिं हा भाण बि कोन आयो अथसि ऐं भाण रहियल माना फ़क़ति 2 बोरी यूरिया जो आयूं आहिनि हिनखे त हाणे आहे त वरी असां ॿियो प्रैक्टिस बि साॻी कंदासीं यानी यूरिया ऐं अमाइनो एसिड ऐं ज़िंक जो ठीकु आहे उन खां पोइ जेको टी प्रैक्टिस कंदासीं उन में एडिशनल जेको आहे सो वधाईंदासीं हिकिड़ो त ही पंहिंजो पोटाश ऐं किलो पोटाश एकड़ खे ॾिजे ठीकु आहे 2 पोज़ीशन में अची वेंदी तॾहिं ऐं ॿियो आहे त हिनखे बोरान ॾियणो आहे इहे 2 शयूं हिन में मिलाईंदासीं ऐं आउं सम्झे जेके असांजा आबादकार आहिनि उहे ॾिसनि बिल्कुलु त हीअ शइ माना ॾियण सां केॾो फ़ाइदो पियो आहे अहिड़ो प्रैक्टिस जेका आहे असां हिते मूं 10-12 एकड़नि ते करे चुको आहियां अञा बि जेको आहे सो 8-10 एकड़नि ते करणी पवंदी उन ॿनी खे पाणी ॾिनो पियो आहे त पाणी जीअं सुके त माना उन ते प्रैक्टिस अप्लाई कंदासीं ऐं ॿी तुंहिंजो छा को ख़्यालु आहे गंदगाह बि कोन्हे गंदगाह कुझु बि कोन्हे साईं प्लांट सां गॾु ख़तमु थी वियो आहे पंहिंजो विक्टोरियन प्लांट ऐं हिन वैरायटी खे ॿियनि वैरायटियुनि जे निस्बत कीअं थो ॾिसी लारे खे ॿी वैरायटियुनि सां जेकॾहिं हिनखे कंपेयर कजे त तव्हांजी ॻाल्हि त टिलर कैपेसिटी जेका आहे हिनजी बूढ़ेदार वैरायटी आहे ॿियनि खां जेके जिन सां गॾु आहे उन्हनि खां हिनजो बूढ़ो वधीक आहे पंहिंजो हा न त दोस्तो इहा आहे लारेब जिन्स जंहिं ते असां मौजूदु आहियूं ऐं तव्हां सां जेके असांजा तजुर्बात आहिनि उहे शेयर कयूं पिया ऐं ॿिया बि जेके ज़मीदार माना शौक़ीन आहिनि उन्हनि खे घुरिजे त हू जेके आहिनि से अदर प्रैक्टिस कनि यानी जेका साॻी प्रैक्टिस पाण यूरिया DAP पिया कयूं इनखे थोरो चेंज कनि पोइ थोरे टुकड़े ते करे ॾिसनि जेकॾहिं उन्हनि खे उतां बेनिफिट मिले थो त पोइ वरी उहे उन शइ खे वधाइनि महिरबानी दोस्तो